कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके ॾेखारे सघजनि थियूं वीडियो में, फोटू में न। कुझु ॾींहं अॻु में हिकिड़ो फोटू पोस्ट कयो हुअमि जंहिंमें ही चांवर जेके आहिनि ही ॾेखारिया हुअमि। इहा आहे पोरांग राइस। ये राइस जी शक्ल आहे हिननि जी, ऐं पोरांग हिन खे चवनि था। ऐं ही चांवर कोन आहिनि, ही हिकिड़ो ॿूटो आहे, उनजी पाड़ मुंहिंजा पाड़ खे कढी उनखे अटो ठाहींदा आहिनि, पोइ उन मज़ा ही जेको आहे सो ही चांवर ठाहींदा आहिनि। ही तव्हां ॾिसी सघो था, बिल्कुलु ही चांवर आहिनि, चांवरनि जो ठहियल आहे। कंहिं दोस्त वरी इहो चयो त चांवर न आहिनि त पोइ हिनखे चांवर छो था चओ। सो हाणे आउं त कोन थो चवां, त लिखियो ई चांवर पियो आहे। सो इन करे मलेशिया जो आहे, इंडोनेशिया जो आहे, ऐं 100% नेचुरल आहे, को प्लास्टिक हिन में कोन्हे। ऐं मूंखे को प्रोमोट करण जो शौक़ु कोन्हे, न को आउं ही सेल पियो करियां, पर के दोस्त जेके आहिनि से उहो ग़लति फहमी हुई, सो उन करे मूं चयो त थोरो ही ॾेखारे छॾियां। अच्छा हाणे वरी ही जेके आहियूं अॼु वठी आयुसि, अच्छा ही जेको आहे हाणे आउं अॼु वठी आयो आहियां, ऐं ही जेको आहे ही बि चांवर आहिनि। सो हिनखे हाणे खोलियूं था, पर ही चांवर जेके आहिनि से ही वरी मकई जा चांवर आहिनि। ही जेके चांवर आहिनि ही हाणे मकई जा चांवर आहिनि। सो खोलियूं था, पोइ वरी दोस्त चवंदा हाणे जॾहिं चांवर कोन आहिनि, ही मकई आहे, पोइ हिनखे चांवर छो था चओ। छो चांवर आउं कोन थो चवां, चांवरनि जे मथां लिखियो पियो आहे ही चांवर। छा आहे शक्लनि जी ठाहींदा आहिनि चांवरनि जहिड़ी, ऐं ही आहे मकई जे अटे मां ठहियल। सो हाणे वरी कुझु दोस्त चवंदा त ही प्लास्टिक जा ठहियल आहिनि, प्लास्टिक जा कोन आहिनि। हाणे माण्हू ठाहिनि था, कई शयूं ठाहिनि था, त उन मज़ा जेको आहे सो ही आहे। सो ही हाणे ॾिसी सघिजे थो, बिल्कुलु जेके आहिनि से चांवर आहिनि, पर ही चांवर जेके आहिनि से मकई जे अटे मां ठहियल आहिनि। हाणे इन खे बि जेको आहे सो के दोस्त अगरि कावड़ जी पवनि, चवंदा हाणे चांवर कोन आहिनि त पोइ हिनखे चांवर छो था चओ, त पोइ आउं त कोन थो चवां, त लिखियो पियो आहे चांवर आहिनि।